अल्लाह तबारक व तआला का दुआऊं भी घुरो ऐं रब पाक का तौफ़ीक़ भी घुरो त अल्लाह तबारक व तआला रमज़ानुल मुबारक जा सब रोज़ा रखण जी असां सभिनीनि खे तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं इन रमज़ान जे रोज़नि जी तालीम भी कयो, तबलीग भी कयो, पंहिंजे बच्चनि में, नौजवान न्याणियुनि में, पुटनि में, पंहिंजे भाइरनि में, पंहिंजे दोस्तनि में। अदा रमज़ान अचे तो केरु केरु रोज़ा रखंदो? जहिड़ी तरह पंहिंजी ख़ुशियुनि में माण्हू ॿिए दोस्त खे यादि कंदो आहे। अबा PSL हले थो, क्रिकेट हले थी, हलो केरु केरु ॾिसणु हलंदो? तव्हां ॾिसो था घर में मोबाइल में केरु केरु थो ॾिसे क्रिकेट, केरु केरु फलाणो ड्रामो ॾिसे थो। इहो बि हिकिड़ो इन पंहिंजे मोहबत वारे कम खे तव्हां आम कंदा आहियो। ये अल्लाह जे दीन खे बि आम कंदव त अल्लाह तबारक व तआला उनजो सदको ऐं सवाब तव्हांजे नामे अमाल में लिखरान फरमाए। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां उम्मती आहियूं या न आहियूं? ऐं असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती हुजण ते फ़ख्रु आहे। काइनात जे अंदरि कंहिंखे कंहिं मज़हब ते फ़ख्रु आहे, कंहिंखे पंहिंजे यहूदी हुजण ते, ईसाई हुजण ते। यहूदी पंहिंजो पाण खे मूसा अलैहिस्सलाम जो ताबेदार सम्झनि था, ईसाई पाण खे ईसा अलैहिस्सलाम जो ताबेदार, हिंदू पाण खे पंहिंजे सनातन मज़हब जो ताबेदार सम्झनि था। अल्लाह तबारक व तआला जो फ़ख्रु आहे, महिरबानी आहे, एहसान आहे। अल्लाह साईं असांखे इस्लाम जहिड़े अज़ीम तरीन ऐं ख़ूबसूरत मज़हब जो ताबेदार बनाइण फरमायो। ही मुसलमान जो फ़ख्रु आहे। ईमान अल्लाह पाक जी एॾी अज़ीम नेमत आहे जो इन नेमत खे जेकॾहिं मुसलमान यादि करणु शुरू करे त इन नेमत जे यादि कंदे कंदे इंसान खां दुनिया जा सभु ॾुख लही वेंदा। वरन इंसान कॾहिं कंहिं ॾुख में आहे, कॾहिं रोज़ी जे मामले में ॾुख में आहे, कॾहिं कंहिं बीमारीअ जे करे ॾुख में आहे, कॾहिं औलाद न हुजण जे करे ॾुख में आहे, कॾहिं कंहिंजो दुकान रही वियो त उनजे करे ॾुख में आहे, कॾहिं कंहिंजो घर ठहियल न आहे, मींहुं वसे थो त घर जी छत टिमें थी उन ॾुख में आहे। मुंहिंजा दोस्त इहे हमेशह जा ॾुख न आहिनि, इहे दुनिया जे सफ़र जा ॾुख आहिनि। दुनिया जो सफ़र असां क्रॉस कयूं पिया, अन क़रीब असांजो सफ़र ख़तमु थियण वारो आहे। इहो न सम्झो त अञा ज़िंदगी पई आहे। जेकॾहिं ज़िंदगी हुजे बि सही तॾहिं बि तव्हां पंहिंजी गुज़िरियल ज़िंदगी ते नज़र कयो। कंहिंजा 30 साल गुज़रिया, कंहिंजा 40 साल गुज़रिया, कंहिंजा 50 साल गुज़रिया। अवां नज़र कंदा त महसूस ईअं थींदो ॼणो पलक झपक में सॼा असांजा साल ज़िंदगी जा गुज़री विया। आहे या कोन्हे? 60 साल जिन ज़िंदगी गुज़री, 70 साल, 80 साल, 40 साल, वो कॾहिं बि न चवंदो त यार वॾी ज़िंदगी गुज़ारी अथमि, चवंदो न चवंदो। अर्ज़ करण जो मक़सदु अॻी ज़िंदगी बि ईअं ई गुज़री वञणी आहे। साईं पोइ मक़सदु कहिड़ो आहे असांजी ज़िंदगीअ जो? असांजी ज़िंदगीअ जो मक़सदु इहो न आहे दुनिया जे अंदरि बंगला ठारायूं, मालाद ठारायूं। अवा काइनात जे अंदरि केतिरा वॾा वॾा सरदार ॾिठा हूंदा, वॾा नवाब ॾिठा हूंदा। असांजे इलाइक़नि में भुट्टा ॾिसो, लाड़काणे जे तरफ़ भुट्टा ॾिसो, वरी साईं हेॾे ॿियनि इलाइक़नि जे अंदरि कंहिं कहिड़े क़िस्म जा सरदार, कंहिं कहिड़े क़िस्म जा सरदार। रब जॾहिं आयो पंहिंजी मर्ज़ीअ ते उन्हनि जो कुटुंब ख़ानदानी ख़तमु करे छॾी। अब आहे असांजे इलाइक़े में लाड़काणे जे तरफ़ सरदार आहे, उन्हनि जो कुटुंब ख़ानदान, न औलाद, न घरवारी, न भेण, न माउ, कुझु बि न, अकेलो टो वेठो। मां नालो नथो खणां कंहिंजो। हालांकि मिल्कियत एतिरी जो करोड़े, ईअं सम्झो त ज़मीन जा जेके आहिनि 1000 एकड़ अरबनि जूं मिल्कियतूं, पाकिस्तान में बि त ॿाहिरि, पर उहा मिल्कियत कहिड़े कनि? इहा दुनिया हिते रहिजी वेंदी जंहिं दुनिया जी गिणती में तव्हां ॾींहं राति मरो था पिया, ग़म जे अंदरि फतको था पिया। न फतको हिन जे अंदरि ईमान ते रब जो शुक्र अदा कयो जो रब ज़ुल जलाल असां अवां खे ईमान वारे जे घर में पैदाइश नसीब करणु फरमाई। जेकॾहिं काफ़िर जे घर में पैदा करे हा त मुंहिंजे अल्लाह खां कोई बि पुछण वारो कोन हुयो। हिंदू करे पैदा करे हा त मर्ज़ी जो मालिक हुयो। जेकॾहिं ईसाई करे ईसाईअ जे घर में पैदा करे हा त मर्ज़ी जो मालिक हुयो। यहूदी जे घर में पैदा करे हा त मर्ज़ी जो मालिक हुयो। पर मुंहिंजा दोस्तो किरोड़े कर्म थिया मुंहिंजे रब ज़ुल जलाल जा, जंहिं अल्लाह तबारक व तआला इस्लाम जे घर में, इस्लाम वारनि जे घर में पैदा करणु फरमायो, मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बनाइणु फरमाई, ईमान जी दौलत रब साईं नसीब करणु फरमाई, ला इलाहा इल्लल्लाह ज़बान ते चवण वारी तौफ़ीक़ अल्लाह तबारक व तआला अता करणु फरमाई, मुहम्मद रसूलुल्लाह मिठड़े महबूब जे
मथा ईमान आण वारो अल्लाह तबारक व तआला खजानो नसीब फरमायो। कायनात जा सब खजाना एक तरफ कयो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वाले खजाने जो मुकाबलो नथा करे सघे। अज़ीज़ो, जेकॾहिं दुनिया जी दौलत में खजाने में का इज्जत हुजे हा न, रब पंहिंजे पैगंबरनि खे इन खजाननि सां नवाज़े छॾियो। अवां तमाम अंबिया किराम जे तरफ़ नज़र कयो, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मिठड़े मोहम्मद रसूलुल्लाह ताईं सब नबी ग़रीब। ख़ासि करे असां अवां जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अम्मा आयशा साहिब फरमाए थी, फरमाई त ॿ महीना गुज़री वेंदा हुआ, ॿ टे चंड निबिरी वेंदा हुआ, पर असांजे घर में बाहि कोन बरंदी हुई। अम्मा पोइ गुज़ारो छा ते हूंदो हो? फरमाई त ॿिनि कारनि शयुनि ते गुज़ारो हूंदो, हिकु खारक ॿियो पाणी। फरमाई त इहा खारक ऐं पाणी खाई करे गुज़ारो कंदा हुआसीं। पाण संजन फरमाईंदा हुआ, ए आयशा घर में कुझु खाइण जे लाइ आहे? मां अर्ज़ु कंदी हुअसि, जेकॾहिं हूंदो हुयो त हा साईं घर में खाइण जे लाइ कुझु आहे। फरमायूं त खणी अच त मां खाई करे अल्लाह जो शुक्र अदा कयां। ऐं वरी कॾहिं घर में कुझु बि न हूंदो हुयो, मां साईं जन जे साम्हूं अर्ज़णो रखंदी हुअसि, साईं घर में कुझु बि न आहे। फरमाईंदा त चङो आयशा, अॼु मां मोहम्मद रसूलुल्लाह जो रोज़ो आहे, अल्लाह जो रसूल जेकॾहिं इहा हथ ब खणे हा। फरमायूं त जेकॾहिं मां रब जे साम्हूं अर्ज़ु कयां, अल्लाह मूंखे ओद जे पहाड़ खे सोनो बणाए ॾियण ते क़ादिर आहे, सॼे ओद पहाड़ खे सोन सां भरे छॾे क़ादिर आहे अल्लाह तबारक व तआला। मके जे ॿिन्ही वादियुनि खे रब सही सोन सां भरे छॾे, मर्ज़ी जो मालिक आहे। पर मां रब खे अर्ज़ु कयमि त मुंहिंजा अल्लाह दुनिया खे पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा, आख़िरत जे अंदरि असांजे लाइ जन्नत जा खज़ाना खोलण फरमा। कल बेहयाई, बद किरदारी, बेपर्दगी इहो ऐब ई न आहे। अवां ॾिसो त मीडिया जेका तक़रीबन हर माण्हू ॾिसे थो, उन में बेहयाई एतिरी आम, अहिड़ा ज़ूमाना जुमिला, अहिड़े क़िस्म जा ड्रामा, अहिड़े क़िस्म जूं फिल्मूं, अहिड़े क़िस्म जा वाहियात क़िस्म जा जेके आहिनि वीडियो, जंहिंजे अंदरि तरग़ीब आहे सिर्फ़ु इन जी त मर्द ऐं औरत जो मिलाप थिए, वञी करे मोकारो कनि बग़ैर कंहिं निकाह जे, ऐं उहो कहिड़े तरीक़े सां थिए। हितां के अहिड़ा बयान बि साम्हूं गुज़रिया, भाउ चए पंहिंजी भेण जे लाइ त मुंहिंजी भेण जेकॾहिं कंहिंसां ग़लति रस्ते जे ग़लति तरीक़े सां जेकॾहिं ताल्लुक़ क़ाइमु करे ऐं मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं उन सां जिनसी मिलाप को करे त मूंखे एतिराज़ु न आहे, हुनजी मर्ज़ी। इनखे रोशन ख़्याली था चओ। ऐं बाक़ाइदा इंटरव्यू हलियो हिन में। अवा मुंहिंजी भेण जेकॾहिं ॿिए सां जेकॾहिं हक़ कद करे, कारो न करे, मूंखे एतिराज़ु न, छो त हुनजी मर्ज़ी आहे। इहो हिकिड़ो ज़हन साज़ी कई वई त मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी। मा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। असां जिन्न ऐं इंसान खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा करणु फरमायोसीं। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायूं त इज़ा फातकल हयाउ फफ़ल मा शित। जॾहिं इंसान जो हयाउ ख़तमु थी वञे न, पोइ जीअं वञे सो करे। हयाउ जेका आहे इहा अदना में अदना ईमान जी निशानी आहे। माना जेकॾहिं हयाउ ख़तमु थी वियो, सम्झे थो ग़लति कमु थिए पियो, उनखे ग़लति बि नथो सम्झे ऐं उनखे मुआशिरे जो फैशन थो सम्झे, सम्झो त हाणे हिनजो ईमान कमज़ोर थी वियो। ऐं असां वटि हाल इहो आहिस्ता आहिस्ता मुआशिरे मां पर्दे जो रवाजु ख़तमु थींदो पियो वञे। साईं मुंहिंजे खे चवां, जिस्म फ़रोशी आम थींदी पई वञे। ग़ुरबत जी हिकु त ग़ुरबत जी तकलीफ़ माण्हुनि खे एतिरो पोइ ते वञी धिके छॾियो जो जिस्म फ़रोशी सरेआम। निकाह एतिरा ॾुखिया थी विया जो ॾाज जे करे या साईं फरमाइशुनि जे करे या रवाजनि जे करे माण्हू निकाह करणु छॾे ॾिना। नियाणियूं घरनि में निकाहनि जे आसरे में अछा मथा थी विया। को रिश्तो वठण जे लाइ तयारु न आहे, सिर्फ़ु मालदार न हुजण जे करे, रवाज पूरे करण जा पैसा न आहिनि इन जे करे। त मुंहिंजा दोस्तो, इहो असां रसूलुल्लाह जी सुन्नतुनि ते अमल नथा कयूं। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शैतान जे तरीक़े ते था हलूं, जंहिंजे करे असांजो मुआशिरो पियो थो तबाही जी तरफ़ वञे। ज़िना आम पई थिए, बेहयाई आम पई थिए। दोस्त बेहयाई जी कचहरीअ खे फ़ख्रु महसूस पिया कनि, हिक ॿिए खे ॿुधाईंदे उन्हनि खे शर्म न पियो अचे। अबा मां फिलाणी सां मोहबत पियो कयां, फिलाणी सां हे कमु कयुमि, फिलाणी सां हे ॻाल्हायूं। हिननि कचहरियुनि खे हया बि न पियो थिए, ॿियो बि हुन सां लज़त वठी हुनखे ॿुधंदो। हालांकि इहे जहन्नम जी बाहि जेके हिक ॿिए जे कननि में भरियो था। अचो हयाउ जे तरफ़। इंसान जी ज़रूरत खे अल्लाह तबारक व तआला उनजो हक़ जो ख़्यालु रखंदे रब साईं उनजो जाइज़ तरीक़ो ॿुधाइणु फरमायो आहे। जेकॾहिं मर्द जो पुटु इंसान जो पुटु आहे त निकाह जे ज़रिए सां नियाणी खे वठी करे निकाह जे तरीक़े सां घरवारी करे पोइ उन सां पंहिंजो हक़ अदा कर, ताकी अल्लाह बि राज़ी थिए, अल्लाह जो रसूल बि राज़ी थिए, मुआशिरे जे अंदरि बरकत ऐं रहमत बि नाज़िल थिए। बाक़ी न ग़लति तरीक़े सां पर नियाणियुनि सां ताल्लुकात इस्तवार करणु, वरी उनखे फैशन सम्झणु,
उनखे माण्हू बेशर्मी भी महसूस न करे, बेगैरती भी महसूस न करे। इहा इंसानियत न आहे, इहा इंसानियत न आहे। जेकॾहिं कंहिंसां मोहबत थिए थी जाइज़ तरीक़े सां। ऐं अबे अम्मा खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे बि पंहिंजे नियाणियुनि जा निकाहनि जा जल्द अज़ जल्द बंदोबस्त कनि। मुआशरे जे अंदरि जेके माण्हू, जेके मुसलमान डिमांड कनि था रवाज जे पूरे करण जी, अब हाल जे करण फुकण जा पैसा न आहिनि, इन जे करे निकाह नथा कयूं, वलीमे जा पैसा न आहिनि, निकाह नथा कयूं। इहो सिधो सो अल्लाह जे ग़ज़ब खे दावत ॾियनि था। वलीमो करणु फ़र्ज़ु न आहे, हाल फुकणु फ़र्ज़ु न आहे। सोरे अलीअ जो तव्हां निकाह ॾिसो, पाण साईं हज़रत अली साईं खे ख़बर बि न आहे, साईं जी ख़िदमत में हाज़िर थिया आहिनि। हज़रत अली साईं खां पुछण था फरमाइनि, पाण साईं पुछण था फरमाइनि, अली मस्जिद में, अली तोखे मुंहिंजी नियाणी जो रिश्तो क़बूल आहे? हज़रत अली साईं ख़ुशीअ सां क़बूल थो फरमाए। साईं इन खां वधीक मुंहिंजे लाइ कहिड़ो ताज हूंदो जेको मुंहिंजे मथे ते रखियो वञे। पाण साईं हज़रत अली जो रज़ामंदो ॾिसी करे उते ई मस्जिद में निकाह था पढ़णु फरमाइनि। अम्मा आयशा साईं खे हिकु या ॿ मुसला, हिकु या ॿ जोड़ो ॾेई करे हज़रत अली साईं सां साईं रवानो करण था फरमाइनि। सुन्नत निकाह जी अदायगी त इहा आहे जेका सुहिणे रसूल आहे ऐं हज़रत अली साईं सेखारियो फरमाइनि। ऐं असां वटि नारा आहिनि अली साईं जा, नारे नारे फिलाणो, नारे नारे फिलाणो। निमाज़ ते आहे अमल कोन, शरीयत ते अमल कोन, सोने हबीब जी ज़िंदगी ते अमल कोन। भई असां पक्का जो पक्का मुसलमान आहियूं। हिन वक़्त में ख़ज़ाननि जी खोट न आहे, हिन वक़्त में ख़ज़ाननि जी खोट बिल्कुलु न आहे। जेकॾहिं को सम्झे थो कुदरती ख़ज़ाननि जी खोट आहे, इहो वॾे में वॾो अहमक आहे। अॻ में ॾिसो जेका कणिक माण्हू पोखींदा उनखे ख़बर हूंदी हुई, अॻे ज़माने में कणिक जेका आहे बिना हिन जे हे छा ॾींदा हुनखे भाण खां अलावा इहे 15-20 मण 25 मण। अॼुकल्ह जो एकड़ जेको आहे भाण जे करे 45 मण ॾे थो, घटि में घटि। इहा अल्लाह पाक जे ख़ज़ाननि जी खोट आहे। अॻ में गैस न हूंदी, गैस निकिती, इहे सही पेट्रोल निकिता, इहे असांजे लाइ सहूलियतूं निकितियूं। हर शइ तव्हांजे हथ में अची वई। अञा कहिड़ियूं सहूलियतूं तव्हांखे खपनि? हीअ कुर्बे क़यामत जूं निशानियूं आहिनि। इहे सहूलियतूं अल्लाह पाक तमामु घणियूं ॾेई छॾियूं। हाणे अचो अल्लाह जे तरफ़। जेकॾहिं तव्हांखे सुकून खपे थो, हलाल रिज़्क़ कमायो, रब जे तरफ़ अचो, मुंहिंजे सोने मुस्तफ़ा जे सुन्नतुनि ते अमल कंदा वञो। अल्लाह पाक तव्हांजी ज़िंदगी खे बि जन्नत बनाइण फरमाईंदो, मरण खां बाद में बि तव्हांजो मुक़दर जन्नत लिखणु फरमाईंदो। मुंहिंजे को चम अल्लाह